वेलकम बैक नाज़रीन। अॼु असां महिमान आहे अवामी तहरीक जो सदर अयाज़ लतीफ़ अली जो। साण सां सिंध जे मुक़दमो में खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियनि पियूं। भायास सिंध जो मुक़दमो इहो बि आहे त जेके बि कॉम्परस सिंध में जमायतूं आहिनि, मुख़्तलिफ़ सिंध जूं जमायतूं कॉम्परस ऐं ॿियूं बि जमायतूं, जेके बि माण्हू आहिनि घणो तणो हेठे तबिके खां अचनि था, जेके बुनियादी तौर तबिकाई तौर के वॾा ख़ुशहाल के अरबपति करोड़पति न आहिनि। असां वटि जेको सिंध में सियासतदान आहे उहो सियासत में अचे थो करोड़पति ऐं अरबपति बणिजी वञे थो। इहो छा सबबु आहे? इहो सही था चओ। ज़रूरी थोरी आहे त हमीद भुट्टो साहब जेको सवाल पुछे उनखे आउं रद्द कयां। को हिकिड़ो मैकेनिज़म अहिड़ो ठाहिण ई न खपे त जेकॾहिं तव्हां कंहिं माण्हू जे सवालनि जा जवाब पिया ॾियो त हरू भरू उन सां डिसएग्री कयो। बिल्कुलु तव्हां सही चयो आहे त सिंध जी पॉलिटिक्स में अहिड़ा माण्हू अचनि था जिन जो नॉन सोर्स ऑफ हमीद भुट्टे जो सोर्स ऑफ इनकम ख़बर आहे न, त हिकिड़ो कमु थो करे धरती टीवी ते या ॿिए कैमरामैन वेठो आहे, उन कैमरामैन जी 8,000 10,000 पघार आहे, पर कैमरामैन वेठो हुजे कुझु न, वेठो हुजे घर खट ते ऐं पोइ वरी मोटरसाइकिल बि वठे, पोइ वरी घर बि ठाराए। त वाक़ई इहो सवालु तमामु इम्पोर्टेंट आहे जेको सिंध जे मुक़दमे में तव्हांखे हर माण्हू खां पुछणु खपे। मूंखां पुछणु खपे तुंहिंजो सोर्स ऑफ इनकम छा आहे, जे ॿुधाए सघां त ठीकु, बाक़ी जेकॾहिं आएं बाएं शांइ कयां त पोइ पुछणु खपे त तोड़ कार किथां आई। ठीकु आहे, तंहिंजे करे इहा ॻाल्हि सही था चओ त सिंध जा नेशनलिस्ट सवाइ अवामी तहरीक जे रसूल बख्श अली जो साहब उन पाए जो वकील आहे जो हींअर जेकॾहिं वकालत खे फुल फ्लेज टाइम ॾिए त हफ़ीज़ुद्दीन पीरज़ादे साहब वांगुरु ऐं ॿियो जेको पीरज़ादो साहब आहे ऐं AK बरोई साहब वांगुरु 50 लखनि खां 1 करोड़ ताईं फ़ी वठे फ़ी केस जी। ऐं पंहिंजी फ़ी जे हवाले सां ॿुधाईंदुसि त उहो वरी ॿिया इलाही सारा फाइनेंशियल इंस्टीट्यूट्स आहिनि जेके रिटर्न खणी पहुचंदा, न त मुंहिंजी फ़ी जे लाइ त केतिरा माण्हू किराए कंदा आहिनि त हिन जी तमामु घणी फ़ी आहे त ऐं चवंदा आहिनि एतिरी फ़ी छो था वठो। त उहे सिंध जा पॉलिटिशियन जेके न वकील आहिनि, न इंजीनियर आहिनि, न उन्हनि वटि का पंहिंजे पीउ ॾाॾे जी 1000 एकड़ ज़मीन आहे, न को पंहिंजे पीउ ॾाॾे जी का फैक्ट्री अथनि, उहे अलाए किथां सर्फ ऐं पराडो ऐं लैंड क्रूज़र अलाए किथां अची वियूं आहिनि ऐं कीअं खणे पिया घुमनि। इन जी सिंध ऐं गार्डन जी गाॾी पयल। इहा बिल्कुलु तव्हां दिस इज़ मोस्ट इम्पॉर्टेंट क्वेश्चन सिंध जो। इहो तमामु इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे त सिंध जे हर एक्टिविस्ट खां ऐं लीडर खां पुछणु खपे तुंहिंजो सोर्स ऑफ इनकम कहिड़ो आहे, तुंहिंजा ॿार किथां था पढ़नि, तुंहिंजो घर किथां आयो आहे, तो वटि गार्डन जा पैसा किथां, ग़रीबनि सभु मिस्किन माण्हू। सही ॻाल्हि आहे, एग्री। त अव्हां जेके पैसनि जी ॻाल्हि पिया कयूं त अव्हां वटि पैसा शुरू में रसूल जी वकालत शुरू कई त पहिरियों दफ़ो तपेदारनि जो केस बि हिकिड़ो कयूं जेको ॾाढो मशहूरु केस थियो, उन मां बि ठीकु ठाक पैसा वरिता विया। पर अव्हां सम्झो था त हिकु वकील एतिरा पैसा कमाए सघे थो, करोड़पति बणिजी सघे थो। ॻाल्हि पई कयो पंहिंजे साहब खे इलाही पैसा मिलिया, मूंखे मिलनि था, तव्हां वकालत मां ई सिर्फ़ु पैसा कमाया आहिनि एतिरा करोड़? मूंखे वकील करोड़पति न, वकील अरबपति थी सघे थो। हा, जेको ख़ालिद साक आहे उहो अरबपति हुअणु खपे। झमट जेठामल आहे असांजो हैदराबाद जो वकील, हक़ हलाल जी कमाई मां सिविल साइड जो बहितरीनु वकील आहे। संदसि सजावल में ज़मीनुनि, असांजो हसन महमूद बेग आहे, 3 पेट्रोल पंप आहिनि, हैदराबाद में सब्ज़ाज़ार पार्क आहे। इहे त रुॻो हैदराबाद जी लेवल जा वकील आहिनि। कराची जे वकीलनि जा त डिफेंस में 20-20 प्लाट आहिनि। जेको अॻे ख़ालिद अनवर हुजे, नवाज़ शरीफ़ जो केस लड़ियो, उन 2 अलाए 4 करोड़ फ़ी वरिती ऐं पोइ 5 स्टार ट्रिप बि मिली हुअसि सॼी फैमिली जी, रुॻो वेकेशन में ॿाहिरि वञण लाइ, रुॻो केस हलाइण जे लाइ। हींअर तव्हां स्टील मिल जे केसिस जा पढ़िया पिए त 20-20, 30-30 लख, 50-50 लख फ़ी ॾिनी अथनि कंसल्टेशन लाइ। शरीफ़ुद्दीन पीरज़ादा, बाबर अहवान, ॿिया दोस्त, एतसाज़ अहसन, इहे त आहिनि इस्लामाबाद। एतिरा मिलनि था पैसा? न, एतिरा त कोन मिलंदा, इस्लामाबाद आहे। पर हैदराबाद में रहंदड़ को बि एवरेज वकील जेकॾहिं पंहिंजे क्लाइंट्स सां वफ़ादार आहे, ऑनेस्ट आहे ऐं कमिटेड आहे, त उनखे एवरेजली, हैदराबाद जे वकील खे एवरेजली 1 लख खां 2.5 लख जे विच में वेरी करे थो उनखे कमाइणु खपे। पर असांजे सिंध में अहिड़ा खोड़ सारा कॉम्परस आहिनि, कॉम्परस जमायतूं बि आहिनि, माण्हू बि आहिनि, उहे टांगा पार्टी में बि आहिनि खोड़ सारियूं जेके सियासत कनि पियूं, कॉम्परस जूं सिंध जी धरती जी ॻाल्हि पिया कनि। पर उहे भताखोरी ॿियनि 3 मामलनि में इन्वॉल्व आहिनि। उन्हनि सभिनी सियासत खे अव्हां खे पिया ॾिसो ऐं उन्हनि खे अव्हां सभु पुछणु छो नथा कयो, अव्हां सभु उन्हनि जी पंहिंजी का अदालत छो नथा जोड़ियो, उन ते छो नथा कॉन्फ्रेंस कयो? इहो मुक़दमो अव्हां जे मथां अचे थो त इहा सही ॻाल्हि आहे तव्हांजी, इहा असांजी कोताही आहे, इहा सही था चओ। मूं तव्हांखे सवाल चयो न, तव्हांजी हर ॻाल्हि जो ऐं डिसएग्री करणु ज़रूरी न आहे ऐं वेठो जवाबु पंहिंजा ॾियणु पंहिंजा हथ हेठि आहे न। जेका तव्हांजी सही ॻाल्हि हुजे बि मञिबी। सिंध में भताखोर आहिनि, सिंध में लैंड माफ़िया आहे, सिंध में प्लाटनि ते कब्ज़ा करण वारा आहिनि, मोटरसाइकिलूं फुरण वारा बि सियासतदान आहिनि, अगवा बराए तावान में भतो वठण वारा बि सियासतदान आहिनि, पंहिंजी जाइ बि कब्ज़े जी ठाहे पंहिंजी ज़मीन जे दंग जे उहे वेठा आहिनि ऐं टांगा पार्टियूं आहिनि ऐं ब्लैकमेलिंग बि कनि था, एजेंसीज़ जे चवण ते बि हलनि था। उन्हनि जी असांजी को हाणे मसइलो हीअं आहे न भुट्टो साहिबु
मसइलो हीअं आहे जीअं तव्हां प्रेस क्लब जी सियासत कंदा आहियो न, तव्हांखे किन माण्हुनि जी ख़बर हूंदी आहे त फलाणो दोस्त हीअं आहे, पर हाणे जेका मक़ामी पॉलिटिक्स आहे, वॾा इशूज़ आहिनि, साफ़ हिन जो मुक़ाबिलो थी पए मिसाल तौर जे रियासत सां या गवर्नमेंट सां या कंहिंसां, त पोइ साफ़ ई गॾु बीहंदा आहिनि। उन में इहो सोचणो पवंदो, ख़बर आहे त हीउ माण्हू गड़बड़ पियो करे, मिल में बि हूंदो। हाणे जॾहिं अचे थो चश्मा जहलम लिंक कैनाल मिसाल या कालाबाग, हाणे अयाज़ लतीफ़ पली जो छा करे, ओॾी महिल चश्मा जहलम लिंक कैनाल में सॼे सिंध में मुज़ाहिरनि लाइ सभिनी पार्टियुनि जा हज़ारे कारकुन गॾु करे इस्टेब्लिशमेंट जे ऐं पंजाब जे हुकुमरान लॾे खे इहो मैसेज ॾियण जी अवलियत ठाहे, त उन में हज़ार माण्हू गॾु, हज़ार माण्हू मुख़्तलिफ़ माण्हुनि जा पार्टी जा माण्हू आया, ख़ुदि अव्हांजे वालिद साहिबु रसूल पली जे उन्हनि एजेंसियुनि जे माण्हुनि जे उन्हनि इदारनि जे माण्हुनि जे अचण ते आजियां करण ते अव्हांखे रोकियो बि सही। इहा बि सही ॻाल्हि आहे त जेकॾहिं ग़लति अची वञे त रोकण जी कोशिशि करणु खपे, पर अव्हां पंहिंजे वालिद साहिब ते नाराज़ थियो, अव्हां उन्हनि खे पोइ बि अचण ॾियो, अव्हांजे मुज़ाहिरे में शामिलु रहियो। न ईअं न आहे, पली साहिब जी ॻाल्हि खे आउं कीअं रद्द करे सघां थो, असांजो क़ाइदा, पर आउं हीअ थो सम्झां त जेकॾहिं पली साहिब जी डिघी नज़र आहे, हू सम्झे त फलाणो एजेंसी आहे, त असांखे उनजी ॻाल्हि फॉलो करणु खपे। ऐं उनजी पली साहिब त एक्सपीरियंस माण्हू आहे, सीज़न्ड माण्हू आहे, उहो सम्झे थो असांजो तजुर्बो घटि आहे, असांजी नज़र कमज़ोर आहे, असां अञा परे जूं ॾुखिया दौर कोन ॾिठा आहिनि, असां अञा मरी जी कोन ॾिठो आहे, असां कोट लखपत जे तनाईअ जूं कैद काल कोठड़ी जूं उहे वक़्त कोन ॾिठा आहिनि जेके पलीअ साहिबु ॾिठा आहिनि, असां पलीअ साहिबु वांगुरु टिनि एक्सीडेंट्स मां कोन गुज़रिया आहियूं, असां पलीअ साहिबु वांगुरु सॼी हिस्ट्री ह्यूमन इंसान ज़ात जी काइनात जी तारीख़ कान पढ़ी आहे, तंहिं करे उहो माण्हू फोरकास्ट थो करे, प्री एम्प्टिव मेजर्स थो सजेस्ट करे त मतां ई गड़बड़ थिए। पर नए दौर जे तक़ाज़ाउनि मूजिबि केतिरनि जाइनि ते पलीअ साहिबु असांजी केतिरनि इनिशिएटिव्स खे इनकरेज बि कंदो आहे। मुंहिंजा केतिरा तजुर्बा आहिनि जेके पलीअ साहिब खे रिज़र्वेशन्स हूंदा आहिनि, पर सम्झंदो आहे त हीउ भले लर्न करे ऐं मतां किन ॻाल्हियुनि में सही हुजे। हाणे मूं टियों ॾींहुं कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन फाइल कई आहे, तव्हां यकीन कंदो पलीअ साहिब सां मुंहिंजी कंसल्टेशन न थी, 3-4 ॾींहं अॻु में जेका कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन फाइल कई अथमि हाई कोर्ट में फ्लड जे हवाले सां, उहा पलीअ साहिब सां का बि कंसल्टेशन कान थी। बोर्ड जे हवाले सां ॻाल्हि कबी त बोर्ड जे हवाले सां मुख़्तलिफ़ सियासी पर उन मूंखे इनकरेज कई, हा पैसा कमाया आहिनि, धंधोड़ी हिकिड़ी सियासत बि थी आहे बोर्ड ते, इहो बि हिकिड़ो मुक़दमो आहे, त उनखे कीअं पाड़े। इहा बि सही ॻाल्हि आहे त बोर्ड में वतन कार्ड वठण लाइ जेके असांजा महिरबानी दोस्त वेठा आहिनि हींअर हुकूमत में, उहे वतन कार्ड जे 20,000 ॾियण लाइ 1500 खां 2000 लाइन में अॻियां बीहण जी रिश्वत पिया। धंधोड़ी सियासत थी आहे, काफ़ी माण्हू असांजी क़ौम में जमायतूं बि धंधोड़ी इन में साबित आहियूं। इहो बि सही था चओ त किन जाइनि त अहिड़ियूं रिपोर्टूं आयूं आहिनि त कुझु धुरनि जे माण्हुनि हमीद भुट्टो या फलाणो माण्हू फरीद भुट्टो या को अयाज़ लतीफ़ खणे पियो अचे इमदाद, उनखां उहा फुरे ट्रक पाण वञी विराया आया, ईअं बि थियो आहे। इहो सही था चओ। हाणे इहे रवैया आहिनि, इन्हनि खे आवाम खे तव्हांखे असांखे गॾिजी दुरुस्त करिणो आहे। कोताहिनि खां मथां सिंधी माण्हू कोन्हनि, उन्हनि में उहे सभु ख़ामियूं आहिनि जेके ॿियनि आसपास जे क़ौमुनि पंजाबियुनि बलोचनि पश्तूननि मराठनि तामिलनि सभिनी में जेके ख़ामियूं आहिनि उहे सभिनी में आहिनि। पर ॾिसो रुॻो जिस्म जा ऐब ॾिसबा, उनजे बजाए पॉज़िटिव इहा ॻाल्हि न आहे जो सिंधी नेशनलिस्टनि चश्मा जहलम लिंक कैनाल ख़िलाफ़ु हेॾो एहतिजाज कयो। कालाबाग पाकिस्तान जी उन पाणी जे वरिश ते ताज़ो हुननि वरी टर्की फार्मूलो ॾेई छॾियो आहे, उन फार्मूले में त वरी सिंध जे नुमाइंदे वफ़ाक़ी नुमाइंदे एतिराज़ कया, पर पोइ बि उन अरसा वारनि खे का पीपल्स पार्टी कयो आहे। हाणे कालाबाग डैम रोके वेठी आहे न सिंध जा क़ौम परस्त पीपल्स पार्टी सिंध जा माण्हू सभिनी माण्हुनि गॾु, तव्हां जहिड़ा दोस्त, तव्हां जहिड़ा सिविल सोसाइटी जा दोस्त, मीडिया, तव्हांजो चैनल, हर माण्हू उन में रोल प्ले कयो आहे ऐं कालाबाग डैम खे रोके वेठा आहिनि। हाणे के शयूं थींदियूं अचीवमेंट्स, के थींदियूं कोताहियूं, के थींदा वॾा ब्लंडर्स खे रोकिजे, कोताहियुनि खे घटि कजे, ख़ूबियुनि खे वधाइजे। बाक़ी इहा ॻाल्हि तव्हां सही पिया चओ त अञा ॿोॾ मां ॿुॾी दंग थियो आहे, हाणे वरी असांजो पाणी था रोकीनि, हाणे असांखे सुकाए, पहिरीं ॿोड़े मारियूं हाणे सुकाए। हाणे इहो इस्टेब्लिशमेंट जो रवैयो अथव। इस्टेब्लिशमेंट सिंधी माण्हुनि खे सज़ा पई ॾे त तव्हीं दहशतगर्द कोन आहियो, तव्हीं अमुन पसंदि आहियो, तव्हीं मनी लॉन्ड्रिंग में कोन आहियो, ड्रग माफ़िया में कोन आहियो, हथियारनि जे वापार में कोन आहियो, तव्हीं छाकाणि त पुरअमन आहियो, तंहिंजे करे तव्हां सां असीं हीअ हशर कंदासीं ऐं तव्हीं पुरअमन जो माठिक वेठा हूंदो। हीअ असांखे दीवार सां पिया लॻाइनि, हिन जा कॉन्सिक्वेंसिस ॾाढा ख़तरनाक। वक़्तु असांजो पुॼाड़ी न वञे पियो। आख़िरी सुवाल त अवामी तहरीक जेका सोशलिस्ट कम्युनिस्ट जी ॻाल्हि पई करे, हिकिड़ो अलॻि नज़रिए ते सियासत पई करे, अॼु उहा सियासत किथे पई करे, ॿिए पासे अवां ॿिए जीअं ॿियनि पार्टियुनि में मोरसी सियासत कई पई वञे, ख़ुदि अवामी तहरीक में साॻियो रंग नज़र आयो आहे। रसूल परे खां पोइ विरासत तौरु सदारत अव्हांखे मिली आहे, अव्हां खटे आहियो, इलेक्शन चओ या छा बि चओ, पर अवां में मुक़दमो इहो आहे त मोरसी सियासत नज़र अचे पई। ख़ुदि अवामी तहरीक में पाकिस्तान पीस पार्टी ऐं ॿियनि जमायतुनि ते कहिड़ो ॾोहो ॾींदा हुआ। ठीकु आहे, हाणे पहिरीं इन सवाल थो अचां, पोइ आख़िर माण्हू थो अचां। पहिरीं ॻाल्हि त वरी मां चवंदुसि त दुनिया कंपेरेटिव हवाले सां ॾिठी वेंदी आहे। रूस हींअर छा पियो करे, चीन छा पियो करे, वेटनाम अलॻि कोन सोचबो। पहिरीं ॻाल्हि त मोरूसी सियासत
में जेकॾहिं को माण्हू सर्जन जो पुटु अहल सर्जन हुजे त हुनखे न कजे, छाकाणि तुंहिंजो पीउ सर्जन आहे तंहिं करे तूं ऑपरेशन न कर। पर सियासत अलॻि शइ आहे, सर्जन ॿी शइ आहे। मूंखे ॻाल्हि पूरी करणु ॾियो, तव्हां ॻाल्हि पूरी करणु नथा ॾियो। ऐं जेकॾहिं कंहिं क्रिकेटर जो पुटु वसीम हसन राजा जो नंढो भाउ रमीज़ राजा सुठो क्रिकेटर हुजे, छाकाणि वसीम हसन राजा जो भाउ आहीं तंहिंजे करे तूं न कर। कुर्बान जीलानी जो पुटु जेके हींअर ॿ हीरो पिया हलनि उन्हनि खे चइजे छाकाणि तूं कुर्बान ऋतिक रोशन तूं राकेश रोशन जो पुटु आहीं तंहिंजे करे तुंहिंजी फिल्म कोन ॾिसंदासीं, ऐं तूं हेलन जो पुटु आहीं तंहिंजे करे सलमान या फलाणा तुंहिंजी फिल्मूं न ॾिसंदासीं, या अभिषेक तूं अमिताभ जो पुटु आहीं ऐं जिया जो पुटु आहीं तंहिंजे करे तोखे हलणु न ॾींदासीं। छो ई तूं मोरूसी सियासत आहे, जिया बहादुरी जो पुटु आहीं छो थो हली? अच्छा, हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि त छा राइटर्स में ई कान्हे जमाल अबड़े साहिब जो पुटु ज़बरदस्त मौक़िक़ कोन थियो? बदर अबड़ो लिखे थो, बदर अबड़ो सुठो मौक़िक़ न आहे। मोहनिस अयाज़ शेख अयाज़ जो पुटु रिसर्च जे हवाले सां कमु कोन पियो करे। इब्राहिम जोए साहिब जी फैमिली मां जेकॾहिं को माण्हू सुठो निकिरी अचे त पोइ हैदर बख़्श जो इहो बेनज़ीर भुट्टो साहिबा वज़ीर आज़म थी। अच्छा, बिलावल भुट्टो आहे, फातिमा भुट्टो वेठी आहे, पीर सदरुद्दीन शाह वेठो आहे, ॿुधो इंदिरा गांधी वेठी आहे, जवाहरलाल नेहरू जी धीअ, संजीव गांधी, राजीव गांधी, प्रियंका गांधी, क्रोप्स्काया लेनिन सां गॾु बीठी हुई, ज़ाल हुई। ॻाल्हि पूरी त करणु ॾियो। कोरिया में केरु वेठो आहे हींअर? ठीकु, हाणे इहा हिकिड़ी ॻाल्हि सी, जॉर्ज बुश केरु हो? सीनियर बुश जो पुटु, उहो जूनियर बुश पाकिस्तान सदर थियो, अमेरिका जो कोन थियो। तंहिंजे करे इहे सभु ॻाल्हियूं लेफ्ट हुजे या राइट हुजे, मूं लेफ्ट जा मिसाल ॾिना, कोरिया होॾां कांग्रेस जो मिसाल ॾिनो, क्रोप्स्काया। हाणे हिन ॻाल्हि खे छॾे, मूं लेफ्ट जी बि ॻाल्हि कई, कोरिया जी बि ॻाल्हि कयमि, चीन जी बि ॻाल्हि कयमि, माओ जी गैंग ऑफ 4 में माओ जी घरवारी वेठी हुई, उनजो इख़्तियार हो वॾो माओ जी वाइफ खे, पर उनखे छॾे पहिरीं ॻाल्हि त अवामी तरीक़े में इहो आई कोन्हे न। हाणे मूं पछाड़ी में तव्हांखे इन ॻाल्हि खे आख़िर में टच ते करणु ॾिनो त तव्हां मुंहिंजो तव्हांखे हूंदो आहे न क्लाइमेक्स जो पंच लाइन हो, पंच लाइन इहा अथव त अमेरिका जो अवामी तरीक़े जो पहिरियों सदर हो मीर अली बख्शटालपुर। ॿुधो मूंखे ॻाल्हि पूरी करणु ॾियो। पहिरियों सदर हो मीर अली बख्शटालपुर, ॿियो सदर हो शहीद फाज़िल राव, टियों सदर हो रसूल बख्श फली जो, पोइ 5-7 साल रसूल बख्श फली जो सदर रहियो, पोइ हुन खां पोइ सदर हो अब्दुल कादर रांटो। ऐं हींअर रसूल बख्श फली साहिब खां पोइ सदर कोन थियो आहियां, दोस्तनि केतिरनि खे ख़बर कान्हे। रसूल बख्श फली साहिब खां पोइ सदर अब्दुल कादर रांटो जेको हारी आहे ठटे जो, ऐं हारी अॻुवाण आहे जंहिं वटि पंहिंजा 10 एकड़ ज़मीन बि कान्हे, सो अवामी तरीक़े जो सदर हो। ऐं उहो अब्दुल कादर रांटो सदर जेको हो उन खां पोइ अयाज़ लतीफ़ अली जो हिकिड़ो वकील सदर थियो आहे। तंहिंजे करे मोरूसी सियासत किथां आई? हा, पीपल्स पार्टी में ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं बेनज़ीर साहिब जे विच में को नान भुट्टो सदर थियो हुजे त मूंखे ॿुधायो। मोहतरम GM सैयद जी पार्टी में जलाल महमूद शाह आहे त उनखां अॻु में विच में अब्दुल वाहिद आरी सर बि रहियो आहे, बशीर कुरैशी बि रहियो आहे। त जेकॾहिं हाणे जलाल महमूद शाह SUP में आयो या ॿियो को आयो पंहिंजे वक़्त ते क्वालिफाई करे आयो, ऐं विच में इंदिरा गांधी खां अॻु में को जवाहरलाल नेहरू खां पोइ को ॿियो वज़ीर आज़म थियो, लाल बहादुर शास्त्री थियो, ऐं पोइ जे इंदिरा कुझु वक़्त खां पोइ पाण क्वालिफाई करे आई, त हुन में प्रॉब्लम न हुअणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि त अवामी तरीक़े जी सॼी बॉडी ॾिठी अथव, अब्दुल हकीम हाले पुटो आम हारी, मोहम्मद ख़ान भुरगड़ी हारी, अयाज़ लतीफ़ वकील, को डॉक्टर हूंदो, डॉक्टर अज़ीज़ तालपुर, को खलील काज़ी, को बख़्त जमाल, के डॉक्टर, के हारी, के वकील, को बि जागीरदार तव्हांखे नज़र न ईंदो। इहा वॾी कामयाबी कान्हे। सिंध जी हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे जंहिंमें सिंधियाणी तहरीक ऐं SST ऐं मज़दूर तहरीक ऐं हारी तहरीक ऐं SBT ऐं आबादगार, उन्हनि जा आम कारकुन जेके कैबिननि वारा आहिनि, जेके दर्ज़ी आहिनि, जेके माली आहिनि, उहे सियासत पिया कनि, ऐं इक़्तिदार जे ऐवाननि में जेके गड़ंग अरबपति माण्हू आहिनि उन्हनि जे साम्हूं स्टैंड वठी बीठा आहिनि। ईंदड़ वक़्त में छा हक़मत मिली आहे? ईंदड़ वक़्त में आहे त अवामी तहरीक हींअर हिन साल में जेको रोल प्ले कयो आहे उहो जे कंटिन्यू करे वियासीं असीं ऐं कोशिशूं कयूं पिया। हिन साल में असां अवामी तहरीक जे माज़ीअ जी ताक़तुनि खे ॿीणो करे छॾियो आहे। हिन साल में असां 46 ॾींहं लॉन्ग मार्च कई आहे। हिन साल में असां 19 फरवरी ते सॼी सिंध बंदि कराए छॾी, चश्मा जेहलम लिंक कयल आहे। कहिड़े इशू ते त बंदि करायो? भत्ते लाइ बंदि था करायो, पंहिंजे माण्हुनि जी आज़ादी लाइ बंदि था करायो, या चश्मा जेहलम लिंक कैनाल ते सिंध बंदि थियण ते तव्हांखे फ़ख्रु करणु खपे। हमीद भुट्टो साहिबु जंहिं सरज़मीन जो अन्न पाण खाऊं था, उहो अन्न खाईंदड़ माण्हू, उहो सिंध जो अन्न खाईंदड़ माण्हू पंहिंजे वतन जे पाणीअ लाइ पंहिंजा कमकार छॾे हींअर जेके धरणा थिया, पंजाब वेंदड़ रस्ता कंहिं धुर हेसिताणी बंदि कयो आहे? हिकिड़े ॾींहं ते बबरलूब, मोरेब, हैदराबाद वज़ीरनि जे घरनि जे ॾाढो अवामी तहरीक धरना आया आहिनि। हींअर अवामी तहरीक गेयर थियल आहे, गेयर अप आहे, हींअर नए हिकिड़े जज़्बे सां उथी खड़ी थी आहे। SST हींअर हैदराबाद में जेको कन्वेंशन कयो आहे, SGST जेके प्रोग्राम कया आहिनि, सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं जीअं सैरिश नगर बंदि ते
पंधु कनि थियूं ऐं गश्त कनि थियूं राति जो 12 खां 4 ताईं ऐं जेको हैदराबाद खे ॿुॾण खां बचाइनि थियूं इहो क्रेडिट वञे थो अवामी खोड़ सारी ॻाल्हियूं रहिजी पयूं आहिनि। नाज़रीन, अॼु असां महिमान हो अवामी तहरीक जो सदर अयाज़ लतीफ़ अली जो। साण सां तमामु घणियूं ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि ऐं मथां ॿिया जेके मुक़दमा लागू थियनि पिया प्रोग्राम में उहे रहिजी विया आहिनि। असां कोशिशि कंदासीं त भाउ अयाज़ खां ईंदड़ वक़्तु वठूं ऐं संदसि मथां जेके ॿिया मुक़दमा रहिजी विया आहिनि प्रोग्राम में उहे लागू कजनि ऐं उन ते ॻाल्हियूं कजनि। तेसिताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।